परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे सीड़पकारनि खे पाकिस्तान जी सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी। टोक्यो में पाकिस्तानी कम्युनिटी खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जापान जे दौरे जो मक़सद वापारी खे हथी वठाइण आहे। परॾेही पॉलिसी जो बुनियादी फ़लसफ़ो रहियो आहे त असांखे इमदाद न पर वापार घुर्जे। पाकिस्तान जापान सां सिफ़ारती ऐं वापारी लाॻापा वधाइण चाहे थो। टेक्नोलॉजी जे दुनिया में जापान हिकु लीडर आहे। चयूं था त जापान जे सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी कनि खेनि मुकमल तौर ते तहफ़्फ़ुज़ ॾींदासीं। मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन जी कैंप जेल में पीटीआई पंजाब जे सदर ऐं अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात। मुल्क जी सियासी ऐं मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हियूं। ज़रियनि मूजिब चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही खे हिकु भेरो ॿीहर काफ लीग में अचण जी दावत ॾिनी। चौधरी परवेज़ इलाही जो दिल जे माहिर डॉक्टर्स पारां मुआइनो बि कयो वियो। टेस्ट जी तजवीज़। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलूचिस्तान जे इलाइक़े शीरानी में सिक्योरिटी फोर्सेस जी चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। सिक्योरिटी एहलकारनि जी शहादत ऐं संदनि ख़ानदाननि सां ताज़ियत जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बुज़दिल दहशतगर्दी अहिड़े क़िस्म जे हमलनि सां असांजा हौसला कमज़ोर नथा करे सघनि। शीरानी चेक पोस्ट ते हमले में शहीद थी वियलनि समेत समूरनि शहीदनि खे भेटा पेश करियां थो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर शर्जील मेमन पारां उहा चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। स्वीडन ने पाक किताब जी बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ इस्लामी तावन तंज़ीम जो हंगामी इजलास अॼु जिदा में थींदो। सऊदी अरब जी दरख़्वास्त ते सॾायल इजलास में स्वीडन जहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ अवामी बिरादरीअ ते ज़ोर भरियो वेंदो। ओआईसी लाॻापियल हुकूमत खां मुतालबो कयो आहे त पाक किताब इस्लामी क़दरनि अलामतनि ऐं मुक़दस हंधनि जी बेहुरमती रोकण लाइ जोगा क़दम खणनि। ईद ॾियारनि दौरान 1 लख टन खां वधीक कचरो खंयो वियो आहे। कराचीअ में रोज़ाने जी बुनियाद ते 10,000 टन कचरो खंयो पियो वञे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो आहे त ईद ॾियारनि दौरान सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सफ़ाई जा बहितरीन इंतज़ाम कया। माज़ीअ जे मुक़ाबलनि में हिकु भेरो ॿीहर अवाम खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो न पवंदो। लाड़काणे ऐं कंवर शहदादकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 6 ॾींहनि खां मुअतल थियल बिजली मुकमल तौर ते बहाल न थी सघी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज। लाड़काणे में क़ौमी अवामी तहरीक जो बिजली जी बंदिश ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। लालो रैंक ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अवाम रोडनि ते निकिरी आयो। लाड़काणो वारा रोड ते धरणो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सख़्त गर्मीअ में 6 ॾींहनि खां बिजली बंदि हुअण सबबि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। आला इख़्तियारियूं नोटिस वठी बिजली बहाल कराइनि। टंडो आदम में मुबैना तौर बकर जो रत पीआरण सबबि फौत थी वियल नौजवान ते तशद्दुद करण जो बि इंकशाफ। भोपे समेत 3 ॼणनि ते केस दाख़िल। ॻोठ माणक थई में जाली पीर पारां इलाज बहाने मुबैना तौर बकर जो रत पीआरण सबबि नौजवान आशिक तहीम फौत थी वियो हो। वाक़े जो केस नौजवान जे भाउ जी फरियाद ते भोपे समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। वारसनि मूजिबि नूर मोहम्मद थहीम, सुल्तान थहीम ऐं भोपे पीरल शाह जिनड़ी कढण जे बहाने संदसि नौजवान खे बकर जो रत पीआरियो ऐं मथसि तशद्दुद कयो, जंहिं सबबि हू फौत थी वियो। पुलिस हेल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी।